अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां रहिया आहियो पारस न्यूज़। शामिल कयूं था सिजावल मां अल्ताफ़ पठान जी रिपोर्ट। सिजावल में मुख़्तलिफ़ रोड हादसा पेश आया आहिनि, जंहिं नतीजे में 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन मां हिकु रोड हादसो सैयदपुर स्टॉप लॻ मोटरसाइकिल ऐं कार विच में आम्हूं साम्हूं ख़ौफ़नाक टक्कर थियो आहे, जंहिं जे नतीजे में 2 मोटरसाइकिल सवार मुबारक पुट इसाक ऐं महबूब पुट रसूल बख्श मीरजत सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर ते तेलका अस्पताल सिजावल पहुचायो वियो, पर ॿिन्ही ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी हुअण सबबि खेनि फर्स्ट एड ॾेई वधीक इलाज लाइ कराची उमाणियो वियो। जॾहिं त ॿिए तरफ़ ॻोठ कंडो पुसियो जो रहवासी बदीन मेन रोड ते मोटरसाइकिल जो टायर स्लिप थियण सबबि पेश आयो। नतीजे में 70 सालनि जो रमज़ान वलद ओस्मान पुसियो सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिं जी पूर्ण हालत नाज़ुक हुअण सबबि खेसि कराची रेफर कयो वियो आहे।